कंडियारो शहर के सुपीरियर सिटी पब्लिक स्कूल में तालीमी सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें अॻूणे TEO मोहम्मद इब्राहिम जोखियो, डॉक्टर यूनिस चन्नड़, फ़क़ीर मेहराब मल्ला ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे स्कूल जे प्रिंसिपल नज़ीर मुग़ल, सफ़र भट्टी, रफ़ीक मेमण, फैसल सुमरो, फिरदौस ऐं ॿियनि जो चवणु हुयो त क़ौमूं तालीम सां तरक़ी कंदियूं आहिनि। दुनिया अंदरि जेके बि इनक़लाब आया आहिनि उहे सिर्फ़ मयारी तालीम जे करे आया आहिनि। स्कूली शागिर्दनि खे मयारी सोशल मीडिया खां परे रहणु घुरिजे। वालिदेन खे बि घुरिजे त ख़ुदि एतमादी जी बहाली लाइ घरनि में मिलंदड़ माहौल बाबति शागिर्दनि खे नवां फार्मूला ॿुधाया वञनि। मुक़ररनि जो चवणु हो त पाकिस्तान नीब तरफ़ां हर साल थींदड़ तक़रीरी मुक़ाबलनि में सुपीरियर सिटी जे शागिर्दनि ज़िले लेवल ते पहिरीं ॿीं पोज़ीशन खणण खां पोइ डिवीज़न लेवल ते पिणु ॿीं पोज़ीशन हासिल करे हिन इदारे जो नालो रोशन कयो आहे। हिन इदारे में तालीमी निज़ाम बहितर हली रहियो आहे। इन मौक़े ते मिड टर्म जे इम्तिहान में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में इनाम पिणु तक़सीम कया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।